أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله صلوات الله وسلامه عليه وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد، قال الله تعالى: ولله على الناس حج البيت من استطاع إليه سبيلا. وقال النبي صلى الله عليه وسلم: بني الإسلام على 5: شهادة أن لا إله إلا الله وأن محمد رسول الله، وإقام الصلاة، وإيتاء الزكاة، وصوم رمضان، والحج البيت الله الحرام. लाइक एहतराम मोहतरम भाइरों, अल्लाह सुब्हानहु व तआला इंसान के पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे। इबादत हर उन क़ौल ऐं फ़इल जो नालो आहे जंहिं सां अल्लाह सुब्हानहु व तआला राज़ी थी वञे। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि फ़रमाए थो: वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून इन्नल्लाहा हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। कि मां जिन्ननि ऐं इंसाननि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे, ऐं रिज़्क़ जी ज़िमेदारी बि मुंहिंजे मथां आहे। मां ही रिज़्क़ ॾियण वारो आहियां। मोहतरम भाइरो, अल्लाह सुब्हानहु व तआला इंसान खे ख़लक़ियो ऐं आदम अलैहिस्सलाम खां वठी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक अंबिया कराम आया, ऐं हर उम्मत जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला हुननि जी उम्रूं मुक़ररु कयूं। असांखे पहिरीं जेके उम्मतियूं हुयूं उन्हनि जूं उम्रूं घणियूं हूंदियूं हुयूं, ऐं जेके नेकी अमाल कंदा हुआ उन्हनि खे उन्हनि जी उमिरि जे हिसाब सां ई सवाबु मिलंदो हुयो। तव्हांखे ख़बर हूंदी कि नूह अलैहिस्सलाम जी जेका दावत हुई 950 साल, ऐं हुननि जी उमिरि जे बारे में अचे थो 1500 साल हुननि जी उमिरि हुई, ऐं ईअं करे हुननि जी उमिरियूं 1000 साल, 2000, 2500, 3000 साल ताईं उमिरूं हूंदियूं हुयूं। जॾहिं असांजी वारी आई, हिन उम्मत जी वारी आई, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो: अमारु उम्मती मा बैन 60 इला 70 सना। कि मुंहिंजी उम्मत जी जेके उमिरूं हूंदियूं 60 खां 70 साल ताईं हूंदियूं। वाक़ल्लुहुम यजूज़ु ज़ालिक, ऐं उन्हनि में सफ़ा थोरा माण्हू हूंदा जेके हिन खां तजावुज़ कंदा, अॻिते वेंदा। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी कि अॼु हिन दौर में अख़बार में अचे थो साईं हिन जी उमिरि आहे 120 साल। हीउ पाकिस्तान आज़ादु थियण खां अॻु में हुयो, या हीउ अंग्रेज़नि जे दौर खां अजेरो आहे। माशाअल्लाह साईं, सफ़ा थोरी ऐं उमिरि बि हूंदी त शायदि हुनजी अक़ल सलामत हुजे, या शायदि हुनजो जिस्म सलामत सही तरीक़े सां हुजे। लेकिन तव्हांखे हींअर ख़बर आहे कि सफ़ा नंढी उमिरि में माण्हू गुज़ारनि पिया। 50, 60 साल, 70 साल, 80 साल, हिन खां वधीक माण्हू अॻिते कोन थो वधे। लेकिन अल्लाह सुब्हानहु व तआला उमिरूं त असांखे नंढियूं ॾिनियूं आहिनि, लेकिन अल्लाह ताला असांखे अहिड़ा मौक़ा ई मवासिम फ़राहम कया आहिनि जिन्हनि जे ज़रिए असीं घणे खां घणियूं नेकियूं कमाए सघूं था। जीअं रमज़ान करीम जो महीनो हुयो, ऐं तव्हांखे ख़बर हूंदी कि रमज़ान जे महीने जे अंदरि हिकु नेकियनि खे 10 नेकियनि खां वठी 700 गुना ताईं अल्लाह ताला अजर ॾिनो, ऐं उन खां उहे अज़आफ़न कसीरा, उन खां बि अलाए केतिरा अज़आफ़ जेके अल्लाह ताला अजर ॾिना। ऐं उन में हिकिड़ी राति हुई जंहिं राति जी इबादत 1000 महीननि खां बहितर हुई, ऐं 1000 महीननि खे सालनि में जोड़ कयो वञे त ही 80 साल खां वधीक इबादत जो सवाबु मिले थो। अगरि इंसान खे हर साल लैलतुल क़द्र नसीब थिए त तव्हां हिसाबु लॻाए सघो था केतिरो हुनखे अजर मिलंदो। ऐं हीउ जेको ॿियो मौसम आयो आहे इबादत जो, अजर सवाब जो मौसम आहे। मौसम छा आहे? हज जो मौसम आहे। ऐं उन खां अलावा जेके 10 ॾींहं आहिनि जेके अल्लाह ताला हिन जी फज़ीलत जे बारे में क़समूं खणियूं आहिनि। वल फजर व लयालिन अशर, 10 फजर जी कसम आहे ऐं 10 रातियुनि जी कसम आहे जेके ज़िलहिज्जा जा 10 ॾींहं आहिनि। ऐं इन ॾींहंनि में ऐं हज जो अॻो सवाबु अचे थो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो: मन हज वलम यरफुस वलम यफसुक रजा कमा वलदतहु उम्मु।
जेको इंसान हज करे थो न को हज में कोई रफ़्स फसूक ऐं फजूर वारो कमु थो करे, न को झगड़ो थो करे, गुनाहनि खां ईअं पाक थी थो अचे वापसि जीअं इंसान पंहिंजी माउ जे पेट मां ॼाए थो ऐं गुनाहनि खां पाक हूंदो आहे। ईअं अलाह ताला हिकु हाजी खे गुनाहनि खां पाक करे मोकिले थो। ऐं उन में हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि आहे योम अरफा जो ॾींहुं, जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेको योम अरफा जे ॾींहं जो रोज़ो रखंदो उन खे छा थो अजर मिले, अलाह ताला हुनजे 2 सालनि जा गुनाह माफ़ करे थो छॾे। मुंहिंजा प्यारा भाउरो, ही फज़ीलत वारा ॾींहं जेके आहिनि अलाह सुब्हानहु व तआला हिन उम्मत जे लाइ रखिया आहिनि, छो त हिन उम्मत जी उमिरूं घटि आहिनि, लेकिन अलाह ताला सवाब ऐं अजर घणो अता कयो आहे। मुंहिंजा मोहतरम भाइरो, हींअर हज जो मौसम आहे, हज जा ॾींहं क़रीब आहिनि, चंद ॾींहंनि खां पोइ हज शुरू थी वेंदी। ऐं तव्हांखे मालूम आहे कि पूरी दुनिया खां फ़ौज दर फ़ौज हुजाज कराम अलाह ताला जे घर जो हज करण जे लाइ अचनि पिया। ऐं अलाह ताला खां दुआ कयो कि अलाह ताला हुननि जो हज क़बूल फरमाए ऐं अलाह ताला असांखे बि तौफ़ीक़ अता फरमाए कि असीं बार बार बैतुल्लाह शरीफ़ जो हज कयूं। मोहतरम भाइरो, अॼु जो असांजो टॉपिक आहे हज जा फ़ज़ाइल ऐं हज जो तरीक़ेकार छा आहे। इन में चंद अनासिर आहिनि तव्हांजे साम्हूं जेका मां रखणु चाहियां थो कि तरतीब वारा असीं ॻाल्हि कंदासीं। सभ खां पहिरीं मुंहिंजा प्यारा भाइरो कि अमाल क़बूल हुअण जूं शर्तूं घणियूं आहिनि। पहिरियों आंसर इहो आहे, उनवान। ॿियो उनवान, हज जो माना ऐं मफ़हूम ऐं हुनजी फ़ज़ीलत, इस्तिलाहत हज सफ़र व उमरा। नंबर 4, हज जा अहम उमूर, हज ऐं उमरे जा अहम उमूर। ऐं नंबर 5, उमरे जो मुख़्तसर बयान। नंबर 6, हज तमत्तो जो मुख़्तसर बयान। नंबर 7, मुकम्मल उमरे जो बयान। नंबर 8, मुकम्मल हज जो बयान। आख़िर में फ़ज़ाइल अशरा ज़िल हिज्जा। 9 आंसर आहिनि जेके तव्हांजे साम्हूं बयानु कंदासीं तरतीब वार। सभ खां पहिरीं मुंहिंजा प्यारा भाइरो, असीं ॾिसूं कि अमाल क़बूल थियण जूं शर्तूं घणियूं आहिनि। छो त मुंहिंजा प्यारा भाइरो, जेको बि अमल कयो वञे त ही 2 शर्त आहिनि जंहिंजे अंदरि पंहिंजे अमल खे तोरे ॾिसे वाक़ई मुंहिंजो अमल हिन शर्तनि जे मुताबिक़ आहे कि न आहे। मुंहिंजा प्यारा भाइरो, शर्तूं छा आहिनि अमल क़बूल थियण जूं? 2 शर्तूं आहिनि। सभ खां पहिरीं छा आहे? इख़लास, अल इख़लास लिल्लाहि तआला। ॿी शर्त आहे अमल क़बूल थियण जी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक़ हुजे, मुताबत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अचो त क़ुरान मजीद जे अंदरि ॾिसूं इख़लास जे बारे में अल्लाह ताला छा थो फरमाए। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि फरमाए थो, इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़्क़ि फ़अबुदिल्लाह मुख़लिसन लहुद्दीन। ए नबी, असां तव्हांजे मथां किताब नाज़िल कई, क़ुरान मजीद नाज़िल कयो आहे। फ़अबुदिल्लाह, तूं अल्लाह जी इबादत कर, मुख़लिसन लहुद्दीन, इख़लास सां। अल्लाह ताला जी इबादत कर, तूं इख़लास सां कर। वरी अल्लाह ताला फरमाए थो, कुल इन्नी उमिरतु अन अअबुदल्लाह मुख़लिसन लहुद्दीन। ए नबी, तूं हिननि खे चई छॾ, हिननि खे चओ त मूंखे हुकुम थियो आहे मां अल्लाह जी इबादत कयां, बंदगी कयां, इख़लास सां कयां। छो त मुंहिंजा प्यारे भाइरो, हीउ हज अहिड़ो अमल आहे कि हिन अमल जे अंदरि ॾेखारो ऐं रियाकारी घणी आहे। वॾा चांस आहिनि हिन जे अंदरि। मिसाल जे तौरु हिते काफ़ी माण्हू रहनि था, कुझु साथियुनि पोइ पिछले ॾींहंनि कॉल कई त हज करणी आहे, तव्हांखे कुझु अगरि हमलात वग़ैरह तव्हांखे मालूम आहे त असांखे ॿुधायो। हुन वटि इस्तिताद बि कोन्हे। छा पियो चए त साईं असांखे फ्री वारो हज ॾेखारियो। हाणे हज जो शर्त जेका बयानु कई वई आहे, इस्तिताद आहे त हज फ़र्ज़ु आहे, अगरि इस्तिताद न आहे त हज फ़र्ज़ु न आहे। चए थो त भई फ्री वारो हज मां करणु चाहियां थो। फ्री वारा हज बि पैकेज ख़तमु थी विया, वरी उन खां पोइ सस्ता पैकेज बि ख़तमु थी विया, हाणे त महांगा पैकेज आहिनि। उन जे बावजूदि चवनि था असांखे ॿियो को रस्तो ॿुधायो कि असीं हज कयूं। भई जरा तुंहिंजे मथां हज फ़र्ज़ी कोन्हे, तूं छो त एतिरी परेशानी खणी, छो त पंहिंजे पाण खे हलाकत में विझी हाणे चोरी रस्ते सां वञी हज करणु। हाणे मसइलो छा आहे? साईं मां ख़ुरूज न्याही ते वञा पियो। भई ख़ुरूज न्याही वञे त पोइ मसइलो न आहे, तुंहिंजे मथां हज फ़र्ज़ु न आहे त हलियो वञ। छा आहे साईं, अॻिते माण्हुनि खे छा मुंहुं ॾेखारींदासीं की 10 साल सऊदी अरब में रहियासीं, 15 साल रहियासीं, हज कोन कयो। अगरि कंहिं मूंखां पुछियो साईं तव्हां 15 साल 10 साल सऊदी अरब में रहिया आहियो, तव्हां हज छो न कयो, त माण्हुनि खे छा चवंदुसि? साईं इहा सुवाल आहे, अचे थो हर कंहिंजे ज़हन में। ऐं ख़ासि करके जेके माण्हू हिते अचनि था हज उमिरे जे लाइ, असीं मुलाक़ातूं थींदियूं आहिनि। साईं 5 उमिरा, ॾाढा उमिरा, छो पिया कयो तव्हां 5 उमिरा, ॾाढा उमिरा? सुबुह जो उमिरो, वरी शाम जो उमिरो, ॾींहं में 2-2 टे चकर उमिरा। हाणे वार बि कोन निकिता आहिनि, वरी बि उमिरो। साईं तनईम खां उमिरो पिया कनि, छो? उमिरे जी तादाद वधाइण जे लाइ। अगरि कंहिं पुछियो साईं मां 10 उमिरा कया आहिनि, मां 15 उमिरा कया आहिनि, मां डेली उमिरो कंदो हुयुसि, ऐं डेली 10 तवाफ़ करणु, मां कंहिंखे ॿुधाए सघां कि अगर मुझे पूछो सी आप दिन में कितने तवाफ करते थे,
ॾींहं में 10 तवाफ़ कंदो हुयुसि, 5 तवाफ़ कंदो हुयुसि। मुंहिंजा प्यारा भाइरो, ही जेके अमल आहिनि, हिन अमल जे अंदरि ॾेखारो घणो आहे, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ, ॿुधाइण जे लाइ। जेको मुंहिंजा प्यारा भाइरो कंहिंजे ॾेखारण जे लाइ कमु करे थो, हुनजो अमल क़बूल कोन थो थिए। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि फरमाए थो, व अतीमुल हज वल उम्रत लिल्लाह, तव्हां हज कयो ऐं उम्र कयो सिर्फ़ु कंहिंजे लाइ? लिल्लाह, अल्लाह ताला जे लाइ, माण्हुनि जे ॾेखारे जे लाइ न। ऐं हज मबरूर मुंहिंजा प्यारा भाइरो उहो आहे जंहिंजे अंदरि अहकामात ऐं शुरूत पूरा हुजनि ऐं फ़राइज़ ऐं सुनन सां कयो वञे। उहो हज जेको अल्लाह ताला जा मक़बूल हुजे। ऐं मक़बूल कहिड़ो हज आहे? जंहिंमें इख़लास हूंदो। अगरि इख़लास न हूंदो, उहो अमल अल्लाह ताला जे यहाँ क़ाबिल क़बूल नहीं कोन आहे। ऐं शैतान, तव्हांखे ख़बर आहे, जॾहिं अल्लाह ताला शैतान खे चयो तूं निकिरी वञ, जॾहिं चयो त आदम खे सजदो कर, आदम खे सजदो न कई, छा चवणु लॻो? अना ख़ैरुम मिन ख़लक़तनी मिन नार व ख़लक़तहु मिन तीन, ए अल्लाह, मां हिन खां बहितर आहियां, तो मूंखे बाहि मां पैदा कयो ऐं हिन आदम खे तव्हां मिटी मां पैदा कयो आहे। त अल्लाह ताला छा चयो? फ़ख़्रुज मिन्हा फ़इन्नक रजीम, तूं निकिरी वञ, तूं मरदूद आहीं। व इन अलैका लअनती इला यौमिद्दीन, ऐं तुंहिंजे मथां लानत आहे क़यामत वारी ॾींहुं ताईं। लानत जो माना छा आहे? कि तूं मरदूद आहीं मुंहिंजी रहमत खां क़यामत ताईं मां तुंहिंजे मथां रहमत न कंदुसि। ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो, रहमतनि मां अल्लाह ताला जी जन्नत आहे जेको पंहिंजे रहमत सां पंहिंजे बंदनि खे दाख़िल कंदो अल्लाह ताला। फिर शैतान चवणु लॻो, क़ाल रब्बी फ़अंज़िरनी इला यौमि युबअसून, ए अल्लाह, मूंखे मोहलत ॾे, क़यामत वारी ॾींहुं ताईं मूंखे मोहलत ॾे। त अल्लाह ताला छा चयो? क़ाल फ़इन्नक मिनल मुंज़िरीन, वञ, तोखे मोहलत ॾिनी आहे, इला यौमिल वक़्तिल मालूम, क़यामत वारे ॾींहुं ताईं, हिकु मालूम वक़्त ताईं तोखे मोहलत आहे। फिर शैतान जा ॾिठो न, अल्लाह ताला हुन सां वादो करे छॾियो आहे, हाणे मौत हुनखे कोन ईंदी, मोहलत मिली वई आहे। त शैतान छा चवणु लॻो? क़ाल फ़बिइज़्ज़तिका लअग़वियन्नहुम अजमईन, ए अल्लाह, तुंहिंजी इज़त ऐं जलालत जी कसम आहे, मां हिननि सभिनीनि खे गुमराह कंदुसि। अल्लाह ताला त नियतनि खे ॼाणे थो, अल्लाह ताला त ॼाणींदो त शैतान जे मन में छा आहे। अल्लाह ताला त चाहियो त हिन जो अंदरियो जेको मन में जेको हिन जो शैतान बलपे पियो, हीउ ॿाहिरि निकिरे। जॾहिं शैतान चयो, ॾिठो त अल्लाह ताला वादो करे छॾियो आहे। शैतान चयो, अल्लाह, तुंहिंजी इज़त ऐं जलालत जो कसम आहे, मां हिन सभिनीनि खे गुमराह कंदुसि। से कंहिंखे गुमराह कंदो? शैताननि खे या इंसाननि खे? आदम जी औलाद खे। फिर शैतान छा चवणु लॻो? इल्ला इबादका मिनहुमुल मुख़लसीन, ए अल्लाह, मुख़लिस बंदा मूंखां बचंदा, बाक़ी ॿिया सभु गुमराह थींदा। ईअं न आहे कि हिकु हाजी अचे बुराई करे हुनजी क़बूल कोन थींदी। हज में ई शैतान हुनखे तबाह बर्बाद कंदो, ॾेखारो कराए, रियाकारी कराए। हेतिरा पैसा बि ख़र्च कयूं, पंहिंजे मुल्कनि मां खां बि आयो सही, हज करण जे लाइ 6-7-8 ॾींहं ऐं 40-50 ॾींहं या महीनो हिते पूरो रहियो, मुसीबतूं परेशानियूं बि ॾिठायूं, ऐं उन खां पोइ ख़ाली हथ वञे त मुंहिंजा प्यारो भाइरो, दुनिया बि वई, आख़िरत बि वई। इन करे हज जे लाइ कोशिशि करे जे इंसान उमिरो करे, हज करे, पंहिंजी नियत जो घणे मां घणो ख्यालु रखे। छो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, इन्नमल अअमालु बिन्नियात, अमाल जो दारोमदार छा आहे? नियतनि जे मथां आहे। ऐं पाण फरमायो, इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम व अमालिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व अमालिकुम, अल्लाह ताला तव्हांजे न चेहरनि खे ॾिसे थो, न तव्हांजे अमवाल खे ॾिसे थो। अल्लाह जे यहाँ कोई क़ाबिल नज़र कोई चीज़ आहे, तव्हांजा दिलि आहिनि, कि हिन दिलनि जे अंदरि नियत कहिड़ी आहे। हीअ दिलि अल्लाह ताला जी ख़ातिर अमल पियो करे, या हीअ दिलि कंहिंखे ॾेखारण जे लाइ पियो अमल करे। जहिड़ी नियत हूंदी, अल्लाह सुब्हानहु व तआला उन जे मुताबिक़ इंसान खे अजर ॾींदो आहे। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सहाबी हिकिड़ो आयो चवणु लॻो, या रसूल अल्लाह, अराअयत रजुलन गज़ा यल्तमिसुल अजरा व ज़िक्र, हिकु इंसान अल्लाह जे राह में जिहाद करे थो, ऐं तव्हांखे मुंहिंजा प्यारा भेरो, जहाद जो अजर छा आहे ऐं हिन जी फज़ीलत छा आहे। पाण वटि हिकु सहाबी आयो, चवणु लॻो, या रसूल अल्लाह, मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो जेको जिहाद जे बराबरि हुजे, मूंखे जिहाद जे बराबरि सवाबु मिले। त पाण फरमायूं कि हिकिड़ो मुजाहिद अल्लाह जी राह में निकिरे थो जिहाद जे लाइ, ऐं तूं छा कर, मस्जिद में हलियो वञ, मस्जिद में हलियो वञ। मुजाहिद अल्लाह जी राह में वञे पियो, तूं मस्जिद में हलियो वञ ऐं निमाज़ शुरू करे ॾे, निमाज़ पढ़ंदो रह ऐं रोज़ो बि रख, रोज़ो बि इफ़्तार न कर, हमेशह तोखे रोज़ो रखियलु हुजे, जेसि ताईं मुजाहिद वापसि नथो अचे, तूं निमाज़ में रह ऐं रोज़े में रह। हुन सां बि चयो, अलाह नबी, केर बि इंसानी हो, उन वटि ताक़त ई कोन्हे इहो अमल करे सघे। त पाण फरमायो कि जेको अल्लाह जी राह में वञे थो, जिहाद थो करे, उनखे मुकम्मल, यानी हू निमाज़ में आहे, क़याम में आहे, ऐं हू रोज़े में आहे, उनखे बराबरि सवाबु मिलंदो रहंदो आहे, कॾहिं बि हुनखे नागो कोन मिलंदो आहे, बराबरि मुकम्मल सवाबु थींदो रहंदो आहे। ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जेके मुजाहिद जो घोड़ो आहे, अगरि हुयो घोड़ो ॿधलु हूंदो आहे, जरा घोड़ो पंहिंजे पेर ज़मीन खे हणे थो
हर पेर खे ज़मीन खे हणण जे बराबरि हुनखे हिकु नेकी जो सवाबु मिलंदो आहे। हीअ हज़रत अबू हुरैरा जो कौल आहे जो सही बुखारी जे अंदरि मौजूदु आहे। मुंहिंजा प्यारा भाइरो, जिहाद जे बारे में साहबी पुछे थो, अल्लाह जो नबी हिकिड़ो शख़्स जिहाद जे लाइ वञे थो, छा जो हुनजो नियत छा जी हूंदी आहे कि नालो मुंहिंजो थिए, मुंहिंजो नालो थिए, माण्हू वाह वाह कनि ऐं माल गनीमत मूंखे नसीब थिए। तो पाण फरमायो ला शै अलहू, हुनजे लाइ कुझु बि कोन्हे, कोई हुनखे अजर कोन मिलंदो। हीउ सुवाल साहबी 3 दफ़ा दोहरायो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला शै अलहू, हुनखे कोई अजर सवाब न मिलंदो। इन अल्लाह ला यक़बलु मिन अमली इल्ला मा कान लहू खालिसा वबतुगिया बिही वजहुहु, अल्लाह ताला उन वक़्त कोई अमल क़बूल कोन थो करे जेसि ताईं ख़ालिसतन लिल्लाह न कयो वञे ऐं अल्लाह ताला जी रिज़ा जे लाइ उहो अमल कयो न वञे। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी मुंहिंजा प्यारा भाइरो, 3 माण्हुनि खां सभ खां पहिरीं जहन्नम जेका गरम कई वेंदी 3 माण्हुनि मां कई वेंदी। 3 माण्हू कहिड़ा आहिनि जिन्हनि इस्लाम में बुलंद तरीन मुक़ाम पायो। सभ खां पहिरीं कारी क़ुरान आहे या आलिम दीन आहे। ॿियो नंबर जेको अल्लाह जे राह में सखावत थो करे। टियों नंबर मुंहिंजा प्यारा भाइरो जेको मुजाहिद फी सबीलिल्लाह अल्लाह जे राह में जिहाद थो करे। ऐं हिन 3 माण्हू जेके आहिनि, अगरि हिननि जी नियत में बि ख़ालिस न हुजे, हिन जी नियत ख़ालिस न हुजे, ख़ालिसतन लिल्लाह न हुजे, सभ खां पहिरीं अल्लाह सुब्हानहु व तआला इन 3 माण्हुनि खे जहन्नम में विझंदो। छो त हिननि खे अल्लाह सुब्हानहु व तआला मुक़ाम बि बुलंद ॾिनो ऐं हिननि जेको अमल कयो आहे ख़ालिसतन लिल्लाह न कयो। ऐं डिघी हदीस आहे, तव्हांजे साम्हूं मुख़्तसरन रखी आहे ऐं तव्हांखे हिन हदीस जे बारे में इल्म बि हूंदो। ऐं ॿी हदीस में अचे थो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, हदीस कुदसी है, क़ाल अल्लाहु तबारक व तआला अना अगना शुरका यानी शिरकी मन अमिल अमलन अशरक फीही माई गैरी तरक्तुहु व शिरकु। पाण फरमायो, अल्लाह ताला फरमाए थो, हदीस कुदसी आहे कि मां शरीक करण वारनि जे शिरक खां बरी आहियां, बेज़ार आहियां। मन अमिल अमलन, को शख़्स बि कहिड़ो अमल करे थो ऐं हुन अमल जे अंदरि मूं सां गॾु ॿिए कंहिंखे बि शरीक करे थो। मुंहिंजा प्यारा भाइरो, जेको कंहिंखे ॾेखारण जे लाइ करे थो, असल में हीउ अमल कंहिंजे लाइ ख़ालिस आहे, अल्लाह ताला जे लाइ ख़ालिस आहे। ऐं हुन अमल जे अंदरि हू ॿिए कंहिं शख़्स खे बि शरीक करे थो ऐं अल्लाह ताला फरमाए थो जेको मुंहिंजे लाइ ख़ासि अमल आहे उन सां गॾु ॿिए कंहिंखे शरीक करे थो, तरक्तुहु व शिरकुहु, ऐं मां उहो अमल उन जे लाइ छॾे ॾियां थो। मां चवां थो वञी उन खे अजर वटि जंहिंजे लाइ तो कयो आहे। अॼु इंसान कंहिंखे बि ॾेखारण जे लाइ को अमल थो करे, उहो इंसान हुनखे अजर ॾेई सघे थो? कोन थो ॾेई सघे, कुझु बि नथो ॾेई सघे। हुन वटि पाण कुझु कोन्हे, हिन खे छा ॾींदो? त मुंहिंजा प्यारे भाइरो, जो बि अमल कजे उहो अल्लाह ताला जे ख़ालिसतन लिल्लाह कजे। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में पाण फरमायो, अनस बिन मालिक फरमान था, हज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राहिलिन रसिन व कतीफतिन तुसावी 4 दिरहमिन, कि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज कई। ही राहिल जेको चवंदा आहिनि, ऊठ जे मथां जेको कजाओ ॿधियो थो वञे, सफ़ाई बोसीदा ऐं सफ़ाई कमज़ोर तरीन कजाओ हुयो जंहिंजे मथां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही करे हज कयो। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका इहराम जी जेका चादर पाती हुई, 4 दिरहम बि हुनजी क़ीमत कोन हुई, सफ़ाई नॉर्मल क़िस्म जी चादर हुई जेका पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाती। ऐं पाण फरमायो, अल्लाहुम्मा हज्जतुन ला रिया फीहा वला सुमा। ॾिसो अज़ीम ॻाल्हि आहे। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हज जे बारे में फरमाए थो, अल्लाह मां ओया हज कयां पियो जंहिं हज जे अंदरि न का रियाकारी आहे, न का कंहिंखे ॿुधाइण जे लाइ मां हज कयां पियो। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बि हज करे पई, त गॾोगॾु ही दुआ बि घुरे पई, अल्लाहुम्मा हज्जतुन ला रिया फीहा वला सुमा, ए अल्लाह मां ओया हज कयां पियो जंहिं हज जे अंदरि न का रियाकारी आहे, न कंहिंखे ॿुधाइण जे लाइ मां हज कयां पियो। त मुंहिंजा प्यारा भाइरो, हिन हज जे अंदरि एतिरी रियाकारी जो ख़तरो हूंदो आहे, एतिरो रियाकारी जो ख़तरो हूंदो आहे। ख़ासतन तव्हां पाको हिंद जे अंदरि ॾिठो हूंदो कि माण्हू जॾहिं हुजाज कराम वापसि अचनि था त हुजाज कराम जो इस्तक़बाल ईअं थो कजे जीअं हिकु घोट जी ॼञ जो इस्तक़बाल थिए थो। एतिरो 10-15 गाॾियूं ईंदियूं आहिनि, या जेतिरो हाजी पैसे वारो आहे, जेतिरो वास्ते वारो आहे, ऐं हुनजो प्रोटोकॉल हूंदो आहे। ऐं हज जे एयरपोर्ट ते पहुचण सां ई हुनखे गुलनि जा हार पाराया था वञनि, हुनजे मथां नोट उछलाया था वञनि। बल्कि मां हेतिरो बि ॿुधो आहे कि गॾोगॾु ही ढोल वॼाइण वारा बि वठी था वञनि कि हुजाज कराम आयो आहे, हज करे आयो आहे। मुंहिंजा प्यारे भाइरो, हिन हाजी खां पुछियो त सही, जेको हज करणु आयो आहे, छा हिन जी हज क़बूल थी आहे? अगरि क़बूल बि थी वई आहे त इन जो मक़सदु न आहे कि हेतिरियूं ख़ुशियूं कयूं वञनि। ऐं अल्लाह ताला खां बार बार दुआ घुरंदो रहे इंसान कि अल्लाह ताला हज क़बूल फरमाए। ऐं मुंहिंजा प्यारे भाइयो, हज उन जी क़बूल थिए थी जेको हज करण खां बाद हुनजी ज़िंदगी में चेंजिंग अची वञे, हुनजी ज़िंदगी में तब्दीली अची वञे। ईअं छा आहे कि हज खां पहिरीं बि सूद जो कारोबार हुयो, व्याज जो कारोबार हुयो, हज खां बाद बि व्याज जो कारोबार, हज खां पहिरीं बि कूड़ ॻाल्हाईंदो हुयो
ऐं पंहिंजे कारोबार में बिजनेस में कूड़ ॻाल्हाईंदो हुयो, हज खां पोइ बाद बि उहे आदतूं अथसि त पोइ मुंहिंजा प्यारा भाइर हुनजे हज जो छा फ़ाइदो थियो आहे, हुनखे पंहिंजे हज जो गौर करणु खपिजे। ऐं उन खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, अला उख़बिरुकुम बिमा हुवा अख़वफ़ु अलैकुम इंदी मिनल मसीह दज्जाल, ऐं मुंहिंजा सहाबा मां तव्हांखे न ॿुधायां उन शइ जे बारे में जेको मां मसीह दज्जाल खां वधीक फितनो आहे तव्हांजे मथां। मसीह दज्जाल जो जेको फितनो आहे मुंहिंजो प्यारो भाइरो हिकु महदूद वक़्त जे लाइ आहे, हमेशह न आहे। साहबा फरमायो कुलना भला या रसूल अल्लाह, ए अल्लाह नबी तव्हां ॿुधायो फितनो आहे केरु? पाण फरमायो अशिरकुल ख़फ़ी, छुपियल शिरक, शिरक ख़फ़ी। ऐं यकुम अर्रजुलु युसल्ली फयुज़य्यिनु सलातहु लिमा यरा मिन नज़रि रजुलिन, शिरक छा आहे? शिरक ख़फ़ी छा आहे? कि इंसान नमाज़ पियो पढ़े, ज़ाहिरी तौर नमाज़ पियो पढ़े ऐं सजदो कंहिंखे पियो करे? अल्लाह सुब्हानहु व तआला खे। ऐं अंदरियां छा अथसि? पंहिंजी नमाज़ खे ख़ूबसूरत थो करे कि फलां शख़्स ॾिसे कि मां केतिरी ख़ूबसूरत नमाज़ थो पढ़ां, या माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ ख़ूबसूरत तरीन करे पंहिंजी नमाज़ थो पढ़े, हालांकि हुनजी आदत न आहे ख़ूबसूरत नमाज़ पढ़णु, हालांकि हुनजी आदत आहे कि जल्दी जल्दी पढ़णु, नमाज़ न सजदा रुकू मुकमल करे न, जीअं आम हुनजी रुटीन आहे। लेकिन ॾिसे थो असीं फलां आलिम साहिबु आयो आहे, फलां वॾो माण्हू आयो आहे ऐं पंहिंजी नमाज़ खे सुहिणो थो करे, हुनखे ॾेखारण जे लाइ इहो वॾो छा आहे? शिरक ख़फ़ी आहे ऐं मसीह दज्जाल जे फितने खां वधीक आहे। मुंहिंजो प्यारे भाइरो, जेको रियाकारी आहे, रियाकारी कंहिंमें थिए थी? नेक अमल जे अंदरि। जेको अमल अल्लाह ताला जे लाइ कयो थो वञे, ज़ाहिरी त अल्लाह ताला जे लाइ आहे, लेकिन अंदरि छा आहे? कंहिंखे ॾेखारण जे लाइ। ऐं इहो फितनो छो हिनखे चयो वियो कि मसीह दज्जाल खां वधीक वॾो फितनो आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मां तव्हां खां डिॼां थो, मसीह दज्जाल जे फितने खां वधीक तव्हां खां डिॼां थो कि तव्हां शिरक ख़फ़ी जे अंदरि ऐं रियाकारी जे अंदरि तव्हां मुब्तला न थी वञो। मुंहिंजा प्यारा भाइरो, सहाबा कराम जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ौफ़ खाए सघे थो, त मिन बाबिल औला असांखे इन खे शइ खां बचणु घुरिजे। ऐं पाण फरमायो मन युसम्मि युसम्मि अल्लाहु बिही व मन युराई युराई अल्लाहु बिही, जेको शख़्स को बि अमल करे थो कंहिंखे ॿुधाइण जे लाइ, अल्लाह ताला दुनिया को अमल ॿुधाए छॾे थो, हुनजो इहो अमल दुनिया वारा ॿुधनि था। ऐं जेको शख़्स हिन नियत सां अमल करे थो कि माण्हू ॾिसनि, माण्हू हिन अमल जी वाह वाह कनि ऐं माण्हू दुनिया में वाह वाह करे छॾनि था, आख़िरत जे अंदरि इन खे इन अमल जो कोई बि अजर सवाब कोन मिलंदो। मुंहिंजा प्यारा भाइरो, उन खां पोइ ॿियो जेको अमल आहे, ॿी जेका शर्त आहे अमल क़बूल थियण जी, उहा आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक़ अमल हुजे। कोई बि अमल कयूं, इख़लास जे बारे में तव्हां अहमियत ॿुधी छॾी, आयतूं अहादीस छा अहमियत आई आहे इख़लास जी। ऐं हिकु शख़्स जे अंदरि इख़लास त आहे, अगरि हुनजो अमल सुन्नत मुताबिक़ आहे तॾहिं बि क़बूल कोन अथसि, तॾहिं बि अल्लाह जे उहो अमल क़बूल कोन थींदो। काफ़ी तव्हां माण्हू ॾिसंदो वॾा मुख़लिसन इख़लास अथनि एतिरो कि तव्हां परेशान थी वेंदो कि यार हिननि जो इख़लास केतिरो आहे, लेकिन हुननि जो अमल छा हूंदो आहे? सुन्नत मुताबिक़ कोन हूंदो आहे। जॾहिं अमल सुन्नत मुताबिक़ न थींदो तॾहिं बि अल्लाह ताला जे क़ाबिल क़बूल कोन्हे। पाण अल्लाह ताला क़ुरान मजीद अंदरि फरमाए थो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह, ऐं नबी तव्हां हिननि खे चओ कि अगरि तव्हां चाहियो था कि अल्लाह ताला, अगरि तव्हां अल्लाह ताला सां मोहबत कयो था, मोहबत जो दावो कयो था, तव्हां कंहिंजी इत्तिबा कयो, फत्तबिऊनी, तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कयो, युहब्बिबकुमुल्लाह, अल्लाह ताला तव्हां सां मोहबत कंदो, व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, ऐं अल्लाह ताला तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करे छॾंदो, वल्लाहु गफ़ूरुर रहीम, ऐं बेशक अल्लाह ताला घणो गुनाहनि खे माफ़ करण वारो ऐं रहम करण वारो आहे। ऐं अल्लाह ताला क़ुरान मजीद अंदरि फरमाए थो, फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम थुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। ए नबी, तुंहिंजे रब जी कसम, अल्लाह ताला पंहिंजी ज़ात जी कसम थो खणे, कसम खणण खां पोइ अल्लाह ताला छा थो फरमाए, हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम। ए नबी, ही मोमिन थी नथा सघनि, ही मोमिन उन वक़्त ताईं थी नथा सघनि जेसि ताईं तव्हांजे हुकम खे, तव्हांजे फ़ैसिले खे हतमी फ़ैसिलो न मञनि, सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत, ऐं तव्हांजे फ़ैसिले अचण खां पोइ, तव्हांजी ॻाल्हि अचण खां पोइ पंहिंजे दिलि जे अंदरि तंगी न महसूसु कनि। कुझु माण्हू त हूंदा, तव्हां किननि खे हदीस ॿुधायो कि अल्लाह जे नबी हदीस आहे, छा चवंदा? हदीस त आहे, सही ॻाल्हि आहे, तव्हांजी हदीस आहे, लेकिन छा आहे? जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि अची वई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस अची पोइ लेकिन छा आहे? लेकिन छा जो? यानी अंदरि छा आहे? अंदरि तंगी बि थिए, अंदरियां दिलि सोड़ो पियो थिए ऐं ॻाल्हि न पई मञण जो इरादो आहे। ऐं फरमायो वयुसल्लिमू तस्लीमा, जॾहिं मोमिन उन वक़्तु थींदा कि तव्हांजी ॻाल्हि खे, तव्हांजे फ़ैसिले खे हतमी मञंदा ऐं तव्हांजे फ़ैसिले अचण खां पोइ
पंहिंजे दिलि जे अंदरि तंगी महसूसु न कंदा ऐं पंहिंजे पाण खे अलाह ऐं रसूल जे हवाले करे छॾंदा। ऐं अलाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि फरमाए थो वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़दा अल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम वमन यअसि अल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। के मोमिन जे लाइ जाइज़ ई कोन्हे, न ही मोमिन मर्द जे लाइ, न मोमिन औरत जे लाइ, इज़ा क़दा अल्लाहु व रसूलुहु अलाह ऐं हुन जो रसूल जो फ़ैसिलो अची वञे, अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम, उन खां पोइ पंहिंजो ई ख़ियार, पंहिंजो इख़्तियार, पंहिंजी चॉइस ऐं पंहिंजा मसला रखनि कि न साईं हीउ बि थी सघे थो, हीउ बि कुझु मौक़ो, कुझु यानी कि गुंजाइश हूंदी, न को बि ख़्यार ख़तमु, सभु ख़्यारात ख़तमु थी वेंदा जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अलाह ताला जो फ़ैसिलो अची थो वञे। मोमिन जे लाइ जाइज़ ई न आहे कि पंहिंजो हू इक़्तिराहात ऐं पंहिंजा जेके कमेंट्स रखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जे मथां या अलाह ताला जे हुकुम जे मथां। वमन यअसि अल्लाह व रसूलहु, ऐं अलाह ताला फरमाए थो जेको नाफ़रमानी थो करे अल्लाह जी ऐं हुन जे रसूल जी फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना, गुमराह तो थिए थो इंसान ऐं दूर जी ऐं परे जी गुमराही में वञी पए थो। अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हांखे सभिनीनि खे माफ़ फरमाए। लाइक़ मोहतरम मुंहिंजा प्यारा भाइरो, अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान मजीद जे अंदरि या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउ अल्लाह व अतीउ रसूल वक़ूलू क़ौलन या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिअल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ए ईमान वारो, अल्लाह खां ॾेई वञो, सिधी ॻाल्हि कयो, ऐं सिधी ॻाल्हि मुंहिंजा प्यारो भाइरो क़ुरान ऐं हदीस आहे। युस्लिह लकुम अअमालकुम, ऐं अल्लाह ताला तव्हांजे आमालनि खे सिधो करे छॾंदो। वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम, ऐं तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करे छॾंदो। वमन युतिअल्लाह व रसूलहु, जेको अल्लाह जी इताअत करे थो ऐं हुन जे रसूल जी इताअत करे थो, फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, हू वॾी कामयाबी खे हासिल करे छॾे थो। मुंहिंजा प्यारा भाइरो, दुनिया में आख़िरत में कामयाब थी थो वञे। ऐं पाण फरमायो कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा, पूरी उम्मत जन्नत में वेंदी सवाइ उस शख़्स जे जेको पाण जन्नत में वञण खां इनकार करे छॾे। साहबा फरमायो या रसूल अल्लाह वमन याबा, अल्लाह जा नबी कहिड़ो बदबख्त शख़्स आहे जो पाण ख़ुदि जन्नत में वञण खां इनकार करे। पाण फरमायो मन अताअनी दख़लल जन्नह वमन असानी फ़क़द अबा, जंहिं मुंहिंजी इताअत ऐं फरमा बरदारी कई उहो जन्नत में हलियो वियो, जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई गोया पाण हुन जन्नत में वञण खां इनकार करे छॾियो कि मां जन्नत में नथो वञणु चाहियां। जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाफ़रमानी थो करे, पाण हू जन्नत में वञण खां इनकार करे थो छॾे। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तअख़ुज़ू मनासिककुम फ़इन्नी ला अदरी लअल्ली ला अहुज्जु बाद हज्जती हाज़िही। पाण फरमायो त मूंखां हज जा मनासिक, हज जो तरीक़ो सिखी वठो, ऐं मूंखे ख़बर न आहे कि अॻे साल मां हज करे सघां या न करे सघां। ऐं वाक़ई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻे साल हज कोन करे सघिया ऐं हज खां ई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मां रहलत करे विया। मुंहिंजा प्यारे भाइरो, हज करण खां पहिरीं हज जो तरीक़ो इंसान सिखे। हज करण खां पहिरीं छा आहे, हज जो तरीक़ो सिखे। मूंखे अजीब थो लॻे, बल्कि तव्हांखे बि अजीब लॻंदो कि हिकिड़ो हाजी आयो आहे, हुनखे ख़बर बि कोन्हे, हज जे मैदान में वेठो आहे कि कल्ह सुभाणे 10 तारीख़ आहे, 10 तारीख़ छा छा करिणो आहे। अजीब ॻाल्हि आहे, अजीब वल्ला अजीब थो लॻे कि हिकु हाजी हज करण जे लाइ आयो आहे, वॾा वॾा पढ़िया लिखियल माण्हू, ख़बर कोन्हे अॻे 10 ज़िलहिज्जा में छा करिणो आहे, 8 ज़िलहिज्जा में छा थींदो, 9 में छा थींदो, 11 में छा थींदो, 12 में छा थींदो, 13 में छा थींदो, कुझु ख़बर कोन्हे। हीअ मां ॻाल्हि ॿुधी कोन्हे, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे माण्हुनि खे। केतिरा माण्हू जिन्हनि खे हज जो तरीक़ो बिल्कुलु कोन ख़बर आहे। कुझु मां हाणे त अल्हम्दुलिल्लाह यानी पाकिस्तान में बि शुरू थी चुका आहे कि हज करण खां पहिरीं हज जी वर्कशॉप थियनि थियूं, कोर्स थियनि था हज जा, माण्हू हज कनि था, उन खां पोइ बि हज उन्हनि खे सम्झ कोन थी अचे। ऐं हिते बि अची पुछा कनि था, काफ़ी माण्हू आहिनि सही तरीक़े सां हज करे था वञनि, लेकिन अक्सरियत जेका माण्हुनि जी आहे, जेके पोड़ा अचनि था, जेके बुज़ुर्ग अचनि था, जिन्हनि खे न पढ़णु लिखणु अचे थो, बिल्कुलु हुननि खे हज जो ख़बर ई कोन्हे। ऐं अक्सर माण्हू जेके हिते मां ॾिठा आहिनि, हिते हज करण जे लाइ वेंदा, हज जो तरीक़ो कोन सिखंदा, बिल्कुलु बि कोन सिखंदा, ऐं हिकु ॾींहं जी वर्कशॉप कोन वठंदा कि भई असीं वञूं कंहिं दर्स जे अंदरि मुख़्तसरन असीं हज जो तरीक़ो सिखूं, या किताब जा मिलनि था नंढा, या उहे वठी असीं पढ़ूं, मुताइलो कयूं ऐं कीअं हज कबी आहे। ऐं हुननि खे ख़बर बि कोन हूंदी आहे कि हज तमतो जो तरीक़ो कर छा आहे, हज किरान कीअं कबी आहे, हज अफ़राद कीअं कबी आहे। त मुंहिंजा प्यारे भाइरो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन शइ जो हुकुम ॾिनो आहे कि हज करण खां पहिरीं छा कयो, हज जो तरीक़ो सिखियो। छो त मुंहिंजा प्यारा भाइरो, इस्लाम जो काओ रुकन आहे, हज 5 रुकन आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इस्लाम जी बुनियाद 5 शयुनि ते आहे, कलमा शहादत, निमाज़, ज़कात, रोज़ा, उन खां पोइ हज आहे।
हज कॾहिं थींदी आहे जॾहिं तव्हां वटि इस्तिताअत हुजे। इस्तिताअत थियण खां पोइ तव्हां हज कंदो। ऐं हज मुंहिंजा प्यारो भेरो ज़िंदगी में हिकु चकर फ़र्ज़ु आहे, ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो फ़र्ज़ु आहे। ऐं जॾहिं इंसानु करे चङी तरह सां पंहिंजी तरफ़ां मुकमल कोशिशि करे उन खां पोइ अल्लाह ताला खां दुआ घुरंदो रहे कि अल्लाह ताला उनखे सही तरीक़े सां हज थी वञे हुनजी। मुंहिंजा प्यारा भेरो हदीस में अचे थो, हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, लो कान दीनु बिराई लकान असफलुल खुल्फी औला बिमुस्लिमिन आला वक़द राइतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमसहु अला ज़ाहिर खुफ़ै। पाण फरमाइनि था अगरि दीन कंहिंजी राय कंहिंजे मशवरे जो नालो हुजे हा, अक़ल त हीअ चवे थी कि जुराबनि जो जॾहिं मसा कयो वञे हेठियां कयो वञे, छो त मिटी हेठियां लॻे थी। लेकिन मां ॾिठो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथा मसा कंदा हुया। ऐं इहा ई सुनत आहे, इहो तरीक़ो आहे दीन जो। मुंहिंजो प्यारा भेरो कंहिंजी अक़ल ऐं कंहिंजी राय जो न आहे। दीन नालो आहे किताब ऐं सुनत जो नालो आहे क़ुरान मजीद ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत जो नालो आहे। ऐं अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाईंदा हुया, यूशकु अन तंज़िल अलैकुम हिजारतुम मिनस समा, ए लोगो मां तव्हां खां डिॼां थो कि तव्हांजे मथां के पत्थरनि जी बारिश न थी वञे। छो? अक़ूल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां चवां थो कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही फरमायो आहे। ऐं तव्हां छा था चयो? क़ाल अबू बकर व उमर, अबू बकर ही फरमायो आहे, उमर ही फरमायो आहे। उमर ही चवनि था मां तव्हांजे साम्हूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस थो रखां ऐं तव्हां अबू बकर जी ॻाल्हि खे रखियो था ऐं उमर जी ॻाल्हि खे रखियो था। साहबी रसूल छा पिया चवनि, ॾिसो कि मूंखे डपु थिए थो कि तव्हांजे मथां कहीं पत्थरनि जी बारिश न थी वञे। मुंहिंजा प्यारा भेरो जॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि अची वञे उन जॻह ते कंहिं सहाबी जी ॻाल्हि नथी हली सघे त पोइ कंहिं आम शख़्स जी ॻाल्हि कीअं हलंदी। मूंखे तव्हांखे हीअ फ़िक्र सोचण जी ॻाल्हि आहे। तव्हां ऐं मां इन ॻाल्हि खे सोचूं कि असीं कहिड़ी जॻह ते बीठा आहियूं। ऐं इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह फरमाईंदा हुया, अजीबतु ली क़ौमिन आरिफुल असनाद व सिहतहु यذهبون इला रई सुफियान। चवनि था कि मां उन माण्हुनि खे मूंखे अजीब थो लॻे कि उहे माण्हू जेके सनद खे बि ॼाणनि था कि सनद सही आहे, हीअ हदीस सनदन सही आहे ऐं हिन जी सिहत बि सही आहे। यذهبون इला रई सुफियान, सुफियान सौरी जी राय जे पोयां था हलनि, हदीस खे ॿुधनि बि था, हदीस खे सम्झनि बि था ऐं हदीस सही बि आहे, सनदन बि सही आहे। उन खां पोइ छा आहे सुफियान सौरी जी राय खे मञनि था। फिर क़ुरान मजीद जी आयत तिलावत कंदा हुआ हमेशा, फलयहज़रिल लज़ीना युख़ालिफ़ून अन अम्री अन तुसीबहुम फितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। ए नबी तव्हां हिननि खे ॾेयारियो जेके तव्हांजे अमर ऐं तव्हांजे फ़ैसिले खां ख़िलाफ़ वर्ज़ी कनि था ऐं हिननि जे मथां कोई फितनो नाज़िल न थी वञे ऐं हिननि जे मथां कोई अज़ाब हिननि खे न अची वञे। ऐं इमाम अहमद फरमाईंदा हुया, अतदरी मल फितना, तव्हांखे ख़बर आहे फितनो छा आहे? अल फितनो तो अशिर्क, फितनो छा आहे? अशिर्क। जेको इंसान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी थो करे असल में उहो शिर्क में मुब्तला थो थी वञे। लअल्लहु इज़ा रद्द बअद क़ौलिही, ईअं न थी वञे कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौलनि खे रद्द करे ऐं यक़अ फ़ी क़ल्बिही शैउन मिन अज़्ज़ीग़ फ़युहलक, ऐं हुनजे दिलि जे अंदरि ज़ीग़ ऐं हुनजे दिलि जे अंदरि हुनजो दिलि सख़्तु थी वञे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का ॻाल्हि हुनजे मथां असरु न कई ऐं उहो इंसानु हलाक ऐं बर्बाद थी वञे। अल्लाह ताला असांखे महफ़ूज़ फरमाए। मुंहिंजा प्यारा भेरो हीअ तव्हांजे साम्हूं ॿ शर्तूं मां जेके रखियूं आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इख़लास ऐं ॿी ॻाल्हि आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक़ अमल हुजणु खपे। हिन मौज़ू खे डिघो करण जो मक़सदु इहो हुयो कि असांजे दिलनि में अहमियत वेही वञे कि इख़लास जी अहमियत छा आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी अहमियत छा आहे। तव्हांजे साम्हूं क़ुरान मजीद जी आयतूं रखियूं ऐं तव्हांजे साम्हूं साहबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस ऐं साहबा कराम जा अक़वाल ऐं सल्फ़ सालिहीन जा आइमा कराम जा तव्हांजे साम्हूं अक़वाल रखिया कि हू छा चवनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इत्तिबा जे बारे में। उन खां पोइ अचूं कि हज जी फ़ज़ीलत छा आहे। ॿी जेको टॉपिक असांजो आहे हज जी फ़ज़ीलत जे बारे में कि हज जी फ़ज़ीलत छा आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि फरमाए थो, वलिल्लाहि अला नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला, के माण्हुनि जे मथां हज फ़र्ज़ आहे मन इस्तताअ इलैहि सबीला, जेको इन जी इस्तताअत थो रखे। वमन कफ़र, जेको इनकार थो करे, फ़इन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन, अल्लाह ताला बेशक गनी आहे, बेपरवाह आहे पूरी दुनिया खां। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, मन हज हादल बैत, जेको हज थो करे हिन घर जो, फलम यरफुस वलम यफसुक रजा कमा वलदतहु उम्म, ऐं उहो गुनाहनि खां ईअं पाक थो थी अचे जीअं हिकिड़ो नौमौलूद हूंदो आहे। ऐं उन खां पोइ अॻिते ॿी हदीस अचे थी, पाण फरमायो, तबिउ बैनल हज वल उम्रा फ़इन्नहुमा यनफ़िआनिल फ़क़्र वज़्ज़ुनूब कमा यनफ़िल कीरुल ख़बसिल हदीद वज़्ज़हब वल फ़िद्दा वलैसा लिल हज्जतिल मबरूरति सवाबुन इल्लल जन्नह। पाण फरमायो कि बार बार हज उमरो कंदा कयो। हज उमरो करण जो फ़ाइदो छा आहे? पाण फरमायो यनफ़िआनिल फ़क़्र, ही
हज उमरो बार बार करण सां ही गुरबत खे ईअं ख़तम थो करे छॾे ऐं गुनाहनि खे ईअं थो ख़तम करे छॾे कमा यनफिल कीरुल ख़बस हदीस। तव्हां ॾिठो हूंदो कि हिकु लोहार ख़ासि करे असांजे मुल्कनि जे अंदरि ॾिठो हूंदो कि लोहार जेको आहे पंहिंजी लोहार जेकी हुनजी भट्टी हूंदी आहे, भट्टी जे अंदरि लोहे खे विझे या सोन खे विझे, हू बाहि जेका आहे लोहो खे कीअं हुनजे मथां जो कचिरो ऐं मेल कुचेल हूंदी आहे साफ़ करे छॾे थी ऐं लोहो साफ़ थी वेंदो आहे। ईअं ई इंसानु पंहिंजे गुनाहनि खां साफ़ थी थो अचे ऐं ईअं ई हुनजी फ़क़ीरी जाइ ख़तम थी वञे। त मुंहिंजा प्यारा भाइरो, बार बार इंसानु कोशिशि करे अगरि इस्तिताअत थी वञे हज करण जी इस्तिताअत हज करे, अगरि इस्तिताअत न आहे त हज न करे। ऐं उमिरे जे लाइ त कोई पाबंदी न आहे, इंसानु बार बार उमिरो करे, महीने में करे, 15 ॾींहं करे, जरा बि हुनखे तौफ़ीक़ थिए, छो त रिज़क़ में वाधो थिए थो बार बार उमिरे करण सां। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे वलैसा लिल हज्जतिल मबरूरति सवाबुन इल्लल जन्नह। जेका हज मबरूर आहे, हज मबरूर उन खे चइबो आहे जंहिंमें शरूत ऐं अरकान मुकमल हुजणु खपनि, जिन्हनि जे वाजिबात जो सही ख़्यालु कयो वञे ऐं मुकमल सुनत मुताबिक़ जेका हज हूंदी आहे उहा हज मबरूर आहे। ऐं हुनजो सवाब ऐं अजर छा आहे? पाण फरमायूं त हुनजो अजर आहे जन्नत खां अलावा हुनजो ॿियो कोई अजर न आहे। अल्लाह ताला मूंखे तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए। लाइक़ एतिरामुनि जा मोहतरम भाइरो, तव्हांजे साम्हूं हज जी